नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे ڀرياسٽي खां ख़बर ॾींदा हलूं त ڀرياسٽي ڀرسان ॻोठ दाऊद लाखो वासी सजण लाखो रांझण लाखो ऐं ॿिनि जी अॻुवाणी में सख़्त एहतजाज कंदे चयो आहे त SHO لاکاروڈ क़ाबिल भइयो 1 महीनो अॻु पुलिस एहलकारनि सां गॾिजी राति जे ऊंदाही में असांजे घरनि मथां चढ़ाई करे घर अंदरि रखियल सामान जी भंजडा बाद क़ीमती सामान साण गॾु चइनि ॿारनि जी माउ औरत ज़ुबैदा लाखो खे अगवा करे खणी वियो आहे, जेका औरत गुम करे छॾी। ऐं वधीक चयो त لاکاروڈ पुलिस जो SHO क़ाबिल भइयो बिला जवाब ज़ुल्म करे रहियो ऐं असां ख़िलाफ़ कूड़ा केस पिणु दाख़िल करे रहियो। हिन चयो त SHO क़ाबिल भइयो असां सां ज़ातियूं बंदि न कयूं त असां प्रेस क्लब आॾो औरतुनि ऐं मासूम ॿारनि समेत पाण खे साड़े छॾींदासीं। हिन IG सिंध DIG शहीद बेनज़ीराबाद ऐं ॿिनि वसवारनि खां घुर कई आहे त मामले जो नोटिस वठी असां जो अगवा कयल औरत वापसि कराई वञे ऐं कंहिं ईमानदार ऑफिसर खे शफ़ाफ जांच कराए असां सां इंसाफ़ कयो वञे। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।